घोटकी में ख़बर ॾींदड़ घोटकी में मकानी चूंडुनि जे हवाले सां सियासी सरगर्मियूं तेज़ थी वयूं आहिनि। सूबाई वज़ीर ॾियाम इकरामुल्लाह खान धारेजो जी मौजूदगी में महर ग्रुप जो इत्तेहादी म्यूनिसिपल कमेटी वार्ड 2 जे उम्मीदवार राणा मुश्ताक अली महर ग्रुप के हमेशा लाइ अलविदा चई पंहिंजी बिरादरी समेत पीपल्स पार्टी में शामिल थी वियो। उन मौके ते सूबाई वज़ीर ॾियाम इकरामुल्लाह खान धारेजो राणा मुश्ताक अली खे बिरादरी समेत पाकिस्तान पीपल्स पार्टी में शामिल थियण ते भलीकार कंदे चयो त पीपल्स पार्टी अवाम जी पार्टी आहे, इन जूं पाड़ूं अवाम में आहिनि। पीपल्स पार्टी जो वोट बैंक में मुसलसल इज़ाफ़ो ऐं सभिनी माण्हुनि जो पीपल्स पार्टी में शमूलियत इन ते एतमाद जो इज़हार आहे। हिन वधीक चयो त बल्दियाती चूंडुनि में घोटकी समेत सॼी सिंध में पीपल्स पार्टी जा उम्मीदवार कामयाब थींदा ऐं ईंदड़ वफ़ाक़ी हुकूमत बि पीपल्स पार्टी जी हूंदी। पीपी जी हुकूमत में न महांगाई हुई ऐं न ई बिजली ऐं गैस जी लोड शेडिंग हुई। पीपल्स पार्टी हमेशा अवाम जी ख़िदमत कई आहे ऐं अॻिते बि कंदी रहंदी। उन मौके ते म्यूनिसिपल कमेटी वार्ड नंबर 7 जो बिना मुक़ाबिले कामयाब उम्मीदवार ॾियाम आसिफ रज़ाक खान धारेजो, सलीमुल्लाह खान कलोड़, इस्माइल सैयद रिजवान शाह, राणा अदनान रज़ा मुगल, राणा आबिद समेत ॿिया पीपी अॻवान बि मौजूद हुआ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।